ज़बानुनि ते ताला तख़य्युल त पहिरा लिखण खां बि वियासीं कुछण खां बि वियासीं। ज़बानुनि ते ताला तख़य्युल त पहिरा लिखण खां बि वियासीं कुछण खां बि वियासीं। मिलियो जेकॾहिं बि को हमदर्द असां सां, मिलियो जेकॾहिं बि को हमदर्द असां सां, परे खां ई गूंगा इशारा कयासीं। अॼु पाण ज़बानुनि ते ताला ऐं तख़य्युल ते पहिरा जहिड़े ख़ूबसूरत शाइरी जे ख़ालिक़ अब्दुल हकीम अरशद बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। नवाबशाह जे भरिसां हिकु नंढड़े ॻोठ लखमीर में 13 जून 1939 ते यार मोहम्मद लखमीर जे घर में जनम वठंदड़ नंढड़े बालक जो माइटनि नालो त अब्दुल हकीम रखियो हो, पर हू जिस्मानी मर्ज़ जो इलाज कंदड़ हकीम त थी न सघियो, पर दिलियुनि खे जोड़ण जो हुनर ज़रूर हासिल करे वरितो। दिल जो आणे दर्द चपन ते, दिल जो आणे दर्द चपन ते गीत सुरीलो ॻाईंदो, दिल जो आणे दर्द चपन ते गीत सुरीलो ॻाईंदो। अरशद खे था छेड़ियो, अरशद खे था छेड़ियो, अरशद महफ़िल खे तड़पाईंदो। पौणीअ वांगुरु पुरज़ा थी पई, पौणीअ वांगुरु पुरज़ा थी पई पत्थर जहिड़ी खोहरी दिल, पौणीअ वांगुरु पुरज़ा थी पई पत्थर जहिड़ी खोहरी दिल। गम जो शाइर अहिड़ो नग़मो ॻाए वेठो आहे। सिंधी ॿोलीअ जो नामवर शाइर अब्दुल हकीम अरशद मैट्रिक अदीब सिंधी ऐं अदीब मौलवी जा इम्तिहान ॾेई 1964 में तइलीम खाते में उस्ताद मुक़ररु थियो, जितां 28 दिसंबर 1998 ते रिटायर थियो। अब्दुल हकीम अरशद 1954 खां लिखण जी शुरूआत कई। हिन शाइरी जे समूरियुनि सन्फ़ुनि ते तबे आज़माई कई। संदसि शाइरी में क़ौमी ऐं मज़ाहमती अंसर वधीक नुमायां आहे। धरती तुंहिंजे सीने ते, धरती तुंहिंजे सीने ते था केॾा केॾा कीस थियनि, माखीअ खां बि मिठड़ा माण्हू घुटिजो घुटिजो साहु ॾियनि। अब्दुल हकीम अरशद जी शाइरी नौजवाननि जे दिलनि जी धड़कन हुई। हू जॾहिं स्टेज ते बि शेर ॿुधाईंदो हो त नौजवाननि जूं दिलियूं पंहिंजनि पंहिंजनि सीननि मां निकिरी संदसि शाइरी जो तवाफ़ कंदियूं हुयूं। उन वक़्तु ठरी था नैण पवनि, उन वक़्तु ठरी था नैण पवनि, थो दिलि खे सुकून केॾो न अचे, जंहिं वक़्तु असांजी महफ़िल में को प्यारो माण्हू ईंदो आहे। चोरीअ चोरीअ कोई कंहिंसां नैण मिलाए वेठो आहे, चोरीअ चोरीअ कोई कंहिंसां नैण मिलाए वेठो आहे, हेॾीअ सारीअ महफ़िल में को पाण विञाए वेठो आहे। इन में को बि शक न आहे, इन में को बि शक न आहे त अरशद जी शाइरी ठरियल रत खे गरमाईंदड़ ऐं जज़्बनि में जोश ऐं जुंबश पैदा कंदड़ शाइरी आहे। संदसि शाइरी सिंध जे मशहूरु फ़नकारनि वहीद अली, सरमद सिंधी, सजन सिंधी ऐं ॿियनि ॻाई। अब्दुल हकीम अरशद जी हिकु गीत चोरी चोरी कोई कंहिंसां नैण मिलाए वेठो आहे, वहीद अली जी आवाज़ में काफ़ी मक़बूलियत हासिल कई। संदसि शाइरी जा 5 मजमूआ छपियल आहिनि, जिन मां पहिरियों मजमूओ ॾिया ॾात जा 1976 में छपियो, जंहिंजो ॿियो छापो मारी एकेडमी नवाबशाह 1995 में शाया कयो। जॾहिं त संदसि क़ौमी शाइरी जो किताब आज पेजे गीत जहिड़ी शाइरी दिसंबर 2010 में छपजी पधिरो थियो। संदसि शाइरी जो टियों किताब टुटल अक्स सूंहं जा 2013 में छपियो। चौथों मजमूओ आवाज़ अंदर जो ऐं 5 मजमूओ मूं नींहं निभायो धरती असांजे नाले सां शाया थियल आहिनि। अब्दुल हकीम अरशद जे मज़मून जो किताब ॻाल्हियूं मन अंदर जूं संदसि वफ़ात खां पोइ छपायो वियो। संदसि शाइरी ते मोहम्मद इब्राहिम जोयो, मीर मोहम्मद पीरज़ादे, प्रोफेसर अब्दुल्ला मंगसी, ताज जोए, अब्दुर्रहमान मंगियो, राशिद मोराई ऐं ॿियनि अदीबनि तफ़सीली तरह लिखियो आहे। खेसि जदीद दौर जे अहम शाइरनि में शुमार कयो वञे थो। ज़बान वढिजी वञे त छा थी पियो, ज़बान वढिजी वञे त छा थी पियो, अञा दिलि में आहिनि से जज़्बात बाक़ी,
ज़बान वढिजी वञे त छा थी पियो, अञा दिल में आहिनि से जज़्बात बाक़ी, जे कावड़ अची वई रही की न सघंदा, जे कावड़ अची वई रही की न सघंदा, ही जल्लाद मक़तल अॼूं कात बाक़ी। सिंध जे नाम्यारे अदीब अमर जलील सिंध जे ॾाहे अरशद जी शाइरीअ ते अरशद ऐं गर्दश उनवान हेठि लिखियो आहे। हू लिखे थो त अरशद सिंध जे तमामु वॾनि मज़ाहमती शाइरनि मां हिकु आहे। अरशद हिकु ग़रीब मास्तर आहे। ॼमंदे हिन जे वात में चांदीअ जो चमचो कोन हुयो, उन करे वॾो शाइर हूंदे बि हिन जो नालो वॾनि शाइरनि में नथो वरितो वञे। अब्दुल हकीम अरशद हर हारीअ जे घर में पैदा थियो। समाजी ऐं मुआशी स्टेटस न हुअण सबबि सिंधी अदब जे मसनद बरदारनि खे ज़िंदगी में जाइज़ मक़ाम ऐं मञता न ॾिनी। जेको दर्द ऐं पीड़ा अरशद जे शाइरी में नज़र अचे थी। अब्दुल हकीम अरशद सिंध जे 3-4 अदबी दौरनि ऐं पीढ़ियुनि जो अखियुनि ॾिठो गवाह हुयो। हुन सां संदसि हयातीअ में पंहिंजे धरतीअ जे नामी गिरामी अदीबनि अदबी माफ़ियाउनि वफ़ा न कई, पर हू हिकु ज़िंदह वली ऐं दरवेश हुयो जंहिं कॾहिं बि कंहिंसां का बि शिकायत ऐं गिला न कई। अब्दुल हकीम अरशद जा शेर वतन दोस्ती, हक़ परस्ती ऐं सिंधी समाज खे ज़वाल जे धुॿण मां कढी उरूज ते आणण लाइ हिकु तख़लीक़ी वजदान जी हैसियत रखनि था। साथियो आवाज़ ॾियो केॾांहुं वियो आहियो किथे, साथियो आवाज़ ॾियो केॾांहुं वियो आहियो किथे, गॾु थियो गॾिजी वरी का बाहि ॿारियूं दोस्तो, ज़ुल्म जी ज़ंजीर जो हिकिड़ो हिसो कटिजी वियो, कुझु घड़ियूं बाक़ी बचियूं तिन खे बि ॾारियूं दोस्तो। अब्दुल हकीम अरशद हिकु शिफ़ाफ़ ऐं मासूम शख़्स हुयो। संदसि ज़िंदगीअ जो पहिरियों हिसो तरक़ी पसंदि रहियो, ॿियो हिसो देश भगत जेको आख़िर उमिरि ताईं हुयो। अरशद पाण बि हिकु कमिटेड ऐं सचो माण्हू हो ऐं पंहिंजे नज़रिए सां आख़िर ताईं सचो रहियो ऐं कॾहिं बि पाण खे कमज़ोर न सम्झियो। अब्दुल हकीम अरशद 6 फरवरी 2018 ते जिस्मानी तौरु असां खां विछड़ी वियो, पर शऊरी तौरु हू अॼु बि असां सां गॾु आहे। चोरीअ कंहिंसां कोई नेण मिलाए वेठो आहे, हेॾीअ सारीअ महफ़िल में को पाण विञाए वेठो आहे। उॾरी आई देवी दिल ते जंहिंजो कोई देस न वेस, मोरख माण्हू उन सां पंहिंजो अंग अड़ाए वेठो आहे। पोणीअ वांगुरु पुरज़ा थी हुई पत्थर जहिड़ी खोरी दिल, गम जो मारियल शाइर अहिड़ो नगमो ॻाए वेठो आहे। टिमके पई लाट वफ़ा जी कारीअ वाट मथे, तूफ़ाननि में अॼु बि कोई जोत जलाए वेठो आहे। वाहण जो हिकु सादो माण्हू जिन जे दिल में मेर न हो, शहर जे सियाणनि वापारियुनि खां पाण फुराए वेठो आहे। शौक़ मंझां जा मूरत ठाहियईं, कारीगर सां उलझी पई, पंहिंजे हथ सां पंहिंजे घर खे बाहि लॻाए वेठो आहे। वाहण जी ओ चंचल भूरी छोरी, पंहिंजो पाण संभाल, हर को छोरो तुंहिंजे वाट ते ॼार विछायो वेठो आहे। बस्तीअ तोखे ॻोल्हियुमि जोगियुनि वांगुरु जूई छॾे, माण्हुनि लेखे अरशद साहब वाट विञाए वेठो आहे। महिरबानी।